बांधी जे मेन प्राइमरी स्कूल में वेठल बरसात मुतासरन मोहम्मद जमाली ऐं माशूक जमाली ते बासरन जो हमलो। तशद्दुद करे तपेदार पारां मिलियल टेंट ऐं राशन फुर करे स्कूल मां निकाली ॾिनी वई। तशद्दुद जो निशानो बणियल मुहर्रम जमाली ऐं माशूक जमाली प्रेस क्लब बांधी पहुची दाहींदे चयो आहे त तपेदार ख़ालिद कुरैशी पारां असांखे हिकु टेंट ऐं राशन ॾिनो वियो। बासर इनायत जमाली, खुदाबख्श जमाली, रियाज़ जमाली, बख्शल जमाली ऐं गुलाम नबी जमाली असांखे राशन ऐं टेंट ॾियण जो चयो इनकार ते असां मथां तशद्दुद करे असांखे ज़ख़्मी करे टेंट ऐं राशन खणी विया ऐं असांखे स्कूल मां ज़बरदस्ती कढियो वियो आहे। हुननि वसवारनि खे अपील कई त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुर थियल टेंट ऐं राशन वापसि करायो वञे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।